अलैकुम मौजूद ख़वातीन हज़रात प्रोग्राम मेहरान जा रागी साण करे आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक ऐं पुरखलूस जज़्बन सां जी मुंहिंजा साईं 2020 में प्रोग्राम जी शुरूआत थी 2021 अची वियो आहे 2021 ते बि ॻाल्हि ॿोल थींदी पर सभ खां पहिरीं असांजे तरफ़ां असांजी सॼी टीम तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे नए साल जूं मुबारकूं हुजनि इन उमेद ऐं इन दुआ सां त ईंदड़ साल ही साल तव्हांजे लाइ असांजे मुल्क लाइ बल्कि पूरे आलम लाइ ख़ुशियुनि जो प्यार जो अमन जो ऐं मोहबतनि जो पैगाम खणी अचे आमीन। प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां अॻु में तव्हांखे ख़बर हूंदी आहे त हस्बे दस्तूर हस्बे मामूल असांजो साईं म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूद आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अशरफ। साहब तव्हां ख़ुशि आहियो चङा भला कुर्ब महिरबानी। नए साल में माशाल्लाह चेहरे में जेका सा वधीक सही माण्हू त थोरो पुठिते थींदो आहे न साल में तव्हां जवान पिया थियो इहो छा आहे भला मां तव्हांखे माना मश्करी खां अलावा सही अशरफ ॻाल्हि इहा आहे त जेको ॾीओ हूंदो आहे न जी जी उनखे ख़बर हूंदी आहे त हुन में केतिरी रोशनी आहे। वाह वाह। त मूंखे पंहिंजी उमिरि जी बि ख़बर आहे ऐं मूंखे पंहिंजी अंदर जी रोशनी जी बि ख़बर आहे मूंखे पंहिंजे ॿाहिरें चेहरे जी बि ख़बर आहे ऐं पर जेकॾहिं तव्हां का तारीफ़ पिया कयो ऐं ख़ुलूस दिलि सां था पिया कयो त इन जो मक़सदु इहो आहे त आउं जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो तक़रीबन हाणे 66 साल आहे मुंहिंजो जी जी त आउं तव्हांखे हिकिड़ो बहितर नज़र अचां थो त हुनजो सबबु इहो आहे त आउं ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणे चाहियां थो त आउं नेक नियतीअ सां ऐं ख़ुलूस दिलि सां ऐं माण्हुनि सां मोहबत इंसान ज़ात सां मोहबत ऐं गुनाहनि खां घणे हद ताईं पाण खे पासीरो रखंदो आहियां। सुभान अल्लाह। इहो माना सबबु इहो आहे न सही बसि इहो सम्झी वञो। अल्लाह ताला सभिनी खे भई जेके दोस्त आहिनि जेके मौला असां में ख़राबियूं आहिनि जेके ग़लतियूं आहिनि से मौला असांखे तौफ़ीक़ ॾे असीं उन्हनि ते कंट्रोल करियूं ऐं उन ते अॻिते वधूं। साहिबु वक़्तु जो पहियो जेको आहे सो त ख़बर ई कान पई आहे न कल्ह को ॾींहुं आहे न साईं पाण प्रोग्राम शुरू कयो हिते सालगिरह थी केक कटियोसीं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ थियो मुर्तज़ा मजबूर साहब सभु गॾु आहे उहा ई टीम गॾु आहे हींअर बि गॾु आहे माशाअल्लाह। बसि साल पूरो थी वियो साल हिकिड़ो ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। असल में छा हूंदो आहे त ज़िंदगी ॾींहुं ब ॾींहुं अशरफ मसरूफ़ियत ऐं तेज़ रफ़्तार थींदी पई वञे। तव्हां ॾिसंदो त रोज़ नित नई तजुर्बनि सां दुनिया मालामाल थिए पई। अॻे रातियूं डिघियूं हूंदियूं हुयूं लॻंदो त बसि ख़तम ई कोन थींदियूं ऐं ॾींहंनि में मसरूफ़ियतूं घटि हूंदियूं हुयूं इन करे माण्हुनि खे ॾींहुं बि वॾो लॻंदो राति बि वॾी लॻंदी लॻंदो साल मार हिकिड़े वॾे अरसे खां पोइ आयो पर असीं हाणे सुबुह जो उथूं सां तव्हांजी एॾी तेज़ रफ़्तारी आहे ज़िंदगीअ में जो साल अक्षिंब में ख़तमु। हाय 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 वाह वाह। ऐं सभु पोइ वरी यादियूं थींदियूं न भई फलाणे साल में केरु गॾु हो केरु कोन्हे ऐं ख़ासि करे साईं हीउ साल त असांखे जेको गुज़रियो साल आहे उहो त इन हवाले सां बि ॾाढो ॾुखींदड़ आहे त सॼी दुनिया में हिकिड़ो मर्ज़ पैदा थियो जेको अञा तोणी बि आहे पर उन जेको आहे सो शुरूआति जेका हिन मर्ज़ जेका तर खयों सो उन साल 20 में खयों। अल्लाह ताला दुआ आहे अल्लाह ताला खां साल 20 जेको आहे सो ख़ैर ख़ूबी सां गुज़रे न त अॼु पाण जो जेको प्रोग्राम हो सो त हिकिड़े सिंध जे तमामु वॾे माना जेकॾहिं पाण ईअं खणी चऊं त जेकॾहिं लफ़्ज़ वठिबो बेंजो त पोइ बिलावल बेल्जिए खां पोइ ख़तमु आहे जे लफ़्ज़ बिलावल बेल्जियम खे यादि कबो त पोइ बेंजो उन खां पोइ ख़तमु आहे। सही प्रोग्राम उन ते हो पर वरी अॼु तव्हांखे ख़बर आहे त अॼु 11 जनवरी आहे ऐं हीउ तमामु वॾो ॾींहुं आहे नसीर साहब ऐं मूंखां वधीक तव्हांखे माशाअल्लाह ख़बर आहे मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहब जी वरसी आहे उनजे हवाले सां त छो न असां प्रोग्राम जो पहिरें हिसे में मखदूम साहब जी हूअ शख़्सियत हुनजा कई घण रुखी शख़्सियत आहे मखदूम साहब शाइरी आहे अदब इंसान आहे पर वधीक खां वधि हू हिकिड़ो तमामु हिकिड़ो सुठो इंसान हो अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾे त छो न उनखे पहिरें हिसे में मखदूम साहब जो कुझु यादगिरियूं तव्हां सां शेयर कजनि। तव्हां सां ई मखदूम साहब कीअं ॾिठो? अशरफ पहिरीं ॻाल्हि त मखदूम साहब जिन सां मुंहिंजी मुलाक़ात बि आहे मूंखे बेहद फ़ख़्रु आहे त आउं उन्हनि सां ज़िंदगीअ में कुझु दफ़ा मुंहिंजी हुननि सां रूबरू रिहाण आहे मुलाक़ात आहे। ऐं ॿियो जेका 20वीं सदीअ जे अज़ीम शाइरनि में जेके ट्रेंड सेटर शाइर आहिनि पंहिंजे पंहिंजे हिसे में जीअं शेख अयाज़ साहब आहे या मखदूम साईं तालिबुल मौला इहे त ॿई ॻाल्हियूं उन्हनि जी शाइराणियूं आहिनि उन्हनि जी अज़मत ते बि असीं ॻाल्हाए सघूं था पर छाकाणि त मूं हुननि खे वेझे खां क़रीब खां ईअं ई ॾिठो आहे जीअं असीं पाण में कचहरी वेठा कयूं ईअं हुननि सां सुबत जो मौक़ो मिलियो त
त आउं बिल्कुलु ख़ुलूसी दिलि सां थो चवां त घणो आहिनि घटि तोखां सभु गुल फुल सारे मुल्क में तुंहिंजे हुस्न जा हुल वाह, ही वाह। मखदूम साहिब जो शेर आहे जेको आउं खेनी ट्रिब्यूट कयां थो तूं तारनि में चोॾींहं जो चंड ॿिया सुहिणा भली कनि घणो ई घमंड वाह वाह पर मखदूम साहिब जी जेका बुनियादी सॼी सिंध में शनाख़्त आहे पहिरीं त अशरफ असांजा ॿुधंदड़ ॼाणनि था ख़ूब त सिंध में कलंदर लाल शहबाज़ खां बि अॻु में जेकॾहिं का वॾे में वॾी गादी आहे औलिया करामनि जी या नौलखी गोदड़ी आहे त उहा हज़रत मखदूम नूर सरवर रहमतुल्लाह अलैह जी आहे हाला नवा में सदन ज़बरदस्त मज़ार शरीफ़ मौजूदु आहे मखदूम साईं तालिबुल मौला जेके आहिनि उन ई घराणे जा 16 सजादा नशीन आहिनि सदन वालिद बुज़ुर्गवार जो नालो मखदूम साईं ग़ुलाम मोहम्मद आहे ऐं हुननि जे चाचा साईं जो नालो मखदूम ग़ुलाम हैदर आहे ही ॿ चंड सितारा आहिनि जेके हाला जा आहिनि जेके न फ़क़ति समाजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया पर सरवरी स्कूल सरवरी कॉलेज तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं तालीम माना रोशनी त पंहिंजे तर में परे परे जे शागिर्दनि खे ऐं हाला जे शागिर्दनि खे जेकॾहिं तालीम सां शऊर सां आराइस्ता कनि पिया त मखदूम साईं तालिबुल मौला जा वॾड़ा मखदूम साईं ग़ुलाम हैदर ऐं मखदूम साईं तालिबुल मौला जो वालिद मखदूम ग़ुलाम मोहम्मद मखदूम साहिब जी शाइरी खां अलावा जेको वॾे में वॾो कंट्रीब्यूशन आहे उहो ख़िदमत जो आहे मिसाल तौर ते वरी पंहिंजे ख़िदमत जे हवाले सां अशरफ शेर में चवनि था अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को वाह वाह माना पहिरीं इहो जेको मखदूम हाउस आहे या जेको ठास आहे जेको सरवरी हाउस आहे जिते मखदूम साईं तालिबुल मौला 20 सदीअ जो हसीन तरीन अशरफ बेशक हुस्न जी का घटिताई कान्हे मर्द पंहिंजा वजी नज़र अचनि था पर सकाफ़ती सूंह जे हवाले सां हिकिड़ो को हीअं वजी माण्हू तव्हांजे साम्हूं जेकॾहिं असांजे अखियुनि ॾिठो आहे त आउं 20 सदीअ में चवां थो त मूं शख़्सियत या त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु आहे जेको हसीन सूरत अला साईं हुनखे पैदा कयो आहे ऐं वॾो वजाहत वारो पर पोइ अदीबनि शाइरनि दानिश्वरनि समाजी ख़िदमत गुज़ारनि में बहितरीन शख़्सियत जेका आहे उहा साईं मखदूम साईं तालिबुल मौला जी आहे जंहिंजी अॼु 11 जनवरी ते वरसीअ जी मुनासिबत आहे ठीकु न सभु हाणे अञा मखदूम साहिब जी शख़्सियत ते या साईं बज़ाते ख़ुदि हिकिड़ा वॾा शाइर हुआ हुन ते ॻाल्हाइबो त छो न पंहिंजे दोस्तनि खे जीअं तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो मखदूम साहिब जो शाइरी जे हवाले सां त मखदूम साहिब जी जेका सुञाणप जेके गायकी जे हवाले सां त रूना लैला जेको ॻायो आहे रूना लैला ॿई रुख आहिनि हिकिड़ो त फिल्मी अंदाज़ में ॻायो आहे ॿियो जेको हुन ॿिए अंदाज़ में ॻायो आहे सो तक़रीबन मखदूम तालिबुल मौला साईं खे ॻायो आहे या मखदूमनि खे ॻायो आहे त छो न रूना लैला जे आवाज़ में मखदूम साहिब जो ई कलाम ॿुधिजे ॾिसिजे हुन खां पोइ ॻाल्हायूं था त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मखदूम साहिब जो लिखियल कलाम जेको रूना लैला ॻायो आहे
वेलकम टू बैक। जी नसीर साहब, असांजे दोस्त नसीर साहब काफ़ी शयूं मोकिलियूं हुयूं ऐं उनखे इंशा ताला शामिल कंदासीं। अच्छा, हाणे नसीर साहब जीअं तव्हां हिकिड़ी तालीम जे हवाले सां ॻाल्हि कई त मखदूमी जेके से ख़ानदान जो हिकिड़ो ख़िदमत जो रुख तालीम ते आहे, पर सर वरी जेकॾहिं ॿिए पासे ॻाल्हि करियूं था त जीअं शुरू में पाण हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं त जेके दर्सगाहूं हुयूं राग जे हवाले सां नसीर साहब, त उन में जेके तव्हां मखदूम साहब खे कढी छॾींदो त पोइ सम्झा उहो राग जो मैदान उहो न हुजे हा, उहो मैदान ओतिरो न सजे हा जेतिरो मखदूम साहब जी सरपरस्ती में कई जेके निकिता, मिस्त्री फ़कीर खां वठी फिरोज़ गुल जो नालो बि खणूं था, मुसीकार निकिता, शाइर निकिता, अदीब निकिता, जेकॾहिं कंहिंखे शाइरी सिखणी हुई उहो उन इहो दर वरितो, जेके कुझु कलाम ॻाइणा हुआ मूसीक़ियत में, जेकॾहिं महबूबियत ते जेकॾहिं को माण्हू पहुतो आहे सो मखदूम साहब जे हिसाब सां। त साहब इते तव्हां कीअं था ॾिसो? अशरफ मखदूम साईं तालिब इल्म वाला जी सॼी ज़िंदगी ख़िदमत ई ख़िदमत आहे। सुभान अल्लाह। ऐं जीअं मूं चयो त पाण सजादा नशीन आहिनि मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जा, ऐं संदन तदफीन बि मखदूम नूह जे अंदरि दरगाह में थियल आहे। उन खां पोइ मखदूम साईं अमीन फ़हीम गादी नशीन थिया आहिनि। मखदूम अमीन फ़हीम साहिब जिन खां पोइ संदन फर्ज़ंद मखदूम मोहम्मद जमीलुज़्ज़मान साहब जेके उहे थिया आहिनि। तव्हां ॿ टे रुख ॻाल्हाया आहिनि, हिकिड़ो त मौसीक़ीअ वारो आहे, ॿियो इल्म अदब ऐं शाइरी जे फ़रोग़ वारो आहे, ॿियो तालीम जो उहो धार आहे। मखदूम साहब जिन जी शाइरीअ जो जेको ॿ ख़ासि जेके सिन्फ़ूं आहिनि उहे ॿई ॻाइण वारियूं सिन्फ़ूं आहिनि। मिसाल तौर ते दीवान तालिबुल मौला त ग़ज़ल आहिनि, पर जेको हुननि मौसीक़ीअ जेको असांजी सिंध जी सधारंगी गायकी जेके असीं काफ़ी शाइरीअ जी गायकी सघूं था, त असीं चऊं था त मखदूम साहब जहिड़ो बेमिसल असांजे मिस्री शाह इमाम काफ़ियुनि जो बादशाह आहे। उन खां पोइ जेकॾहिं सिंध 20वीं सदीअ में काफ़ियुनि जो अज़ीम शाइर पैदा कयो आहे त उहो मखदूम साईं तालिबुल मौला आहे। बेपीर अखियूं ऐं छपर में छड़ियूं संदन काफ़ियुनि जा ॿ शाहकार इहे शेरी मजमुआ आहिनि। हाणे काफ़ी माना गायकी त मखदूम साहब जिन खे राग सुर सां मौसीक़ीअ सां वालिहाना पाण एॾा ख़ुशगुलू आहिनि जो असां वटि आवाज़ बि उन्हनि जो ऑडियो मौजूदु आहे, असीं ज़रूरु किथे न किथे कंहिं मरहले में उहो ॿुधंदासीं। अॼु ज़ेवर पे ठहंदे ने पाण हसीन काफ़ी गाई अथनि ख़्वाजा ग़ुलाम फरीद जी। त म्यूज़िक जो जेको संदन इंस्टीट्यूशन आहे उन जो सरवरी म्यूज़िक ऑफ स्कूल थॉट चइजे थो। हीअ चइबो न घराणा शाम 84 ग्वालियर क्रियाना, त अहिड़ी तरह सां मखदूम साहब जिन जे हवेलीअ मां मखदूम हाउस मां जेको राग ॿाहिरि निकितो आहे उन जो पंहिंजो हिकिड़ो ख़ासि स्टाइल आहे। ऐं मिसाल तौर ते सुणियल जा सिंगार वाह वाह दिलि खे वणनि था, तो दिलड़ी यार धुतारी पोइ यार कान कई पोइ वारी, ऐं बेपनाह मिसाल इन जा ॾेई सघां थो। त इहे रागी जेके आहिनि जिन जी परवरिश कई आहे मखदूम साहब जिन, फ़कीर ईसा आहे, उन खां पोइ यकदम पोइ मिस्री फ़कीर सराड़ीअ वारो आयो आहे, उन जी लड़ में लॻी फोटो ज़रदारी आयो आहे। पोइ ईअं त फिरोज़ गुल जो तव्हां जेको हवालो ॾिनो त मखदूम साहब जा जेके ॿ लॉन्ग प्ले रूना लैला ॿ गाया ऐं हिकिड़ो लॉन्ग प्ले उन्हनि जो असांजी अदी आबदा परवीन साहिबा गायो, जिन जी तमामु तर मौसीक़ी तर्ज़ूं मखदूम साहब जिन जूं पंहिंजूं आहिनि, सिंधी रागनि ते आहिनि, जेको को कोहियारी आहे, को भांज आहे, को प्रभाती आहे, को ईअं चइजे लोड़ाऊ आहे। त इन्हनि रागड़ियुनि में रूना लैला जेके इहे गाया आहिनि कलाम उहे सभु उन में यानी फिरोज़ गुल उन जी रुगो छा चइबो आहे त रिफाइन करियो, ऑर्गेनाइज़ेशन जेको कया आहिनि उहे उन कया आहिनि। त मखदूम साहब जी हैसियत हिकिड़े ज़बरदस्त मौसीकार वारी बि आहे, रागीअ वारी बि आहे। ऐं रेडियो पाकिस्तान जॾहिं 1955 में ठहियो आहे त उन जी जेका मशावरती कमेटी आहे उन में एडवाइज़र एडवाइज़ी कमेटी उन में जेको असांजे सिंधी मौसीक़ीअ जो ख़ासि तरह सां काफ़ी गायकी काफ़ी गायकनि जा जेको अचणु आहे उहो सॼो मखदूम साहब जिन जे तुफ़ैली थियो आहे। ॿियो रुख़ जेको आहे असीं इख़्तिसार सां ॻाल्हाईंदासीं त पाण बज़्म तालिबुल मौला क़ाइमु कई अथनि, जंहिंजूं सॼी सिंध में शाख़ूं आहिनि, जंहिंजो कमु आहे त ॻोठ ॻोठ वाण वाण वस्ती वस्ती मुशाइरा थियनि त माना हिकिड़ी दिलचस्प एक्टिविटी थिए जिते पढ़ियल लिखियल माण्हू गॾु थियनि, ख़्यालनि जो तबादला, ख़्यालनि जी ॾेवट थिए, त उहो बज़्म तालिबुल मौला माशाअल्लाह उहो सॼी हिन वक़्त ताईं ज़बरदस्त उहो हले पई। ॿियो मखदूम साहब जिन जो 1967 खां पोइ जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़याम थी त पाण ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब सां गॾु वाइस चेयरमैन रहिया ऐं उन्हनि जूं सॼियूं वफ़ादारियूं मोहबतूं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन सां ई रहिया आहिनि। ऐं वरी उन बुनियाद ते उन्हनि खे सिंधी अदबी बोर्ड
पाण उन जा चेयरमैन थिया आहिनि त अशरफ जेकॾहिं आउं चवां त सिंधी अदबी बोर्ड मोहम्मद इब्राहिम जोए साहब खां पोइ जेकॾहिं वधि में वधि शानदार किताब छपाया आहिनि वॾी ख़िदमत कई आहे त पोइ मखदूम साहिब तालिबुल मौला जेको पंहिंजी ज़ात में हिकिड़ो इदारो आहे रेडियो आहे त उनखे ठाहिनि पिया सिंधी अदबी बोर्ड आहे त उनखे ठाहिनि पिया त केतिरनि रुखनि ते केतिरो ॻाल्हाइजे ऐं हू सरापा सामी सिज वड़ाव आहिनि हू सिज आहिनि रोशनी आहिनि मोहबत जो मर्कज़ आहिनि वाह 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 सभु तमामु सुठी ॻाल्हि कई सभु हाणे असां मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदासीं त हिकिड़ो क्लिप आहे जेको मखदूम साहब बयान कराची टीवी जी हिकिड़ी रिकॉर्डिंग आहे बंगले ते थियल आहे साल इमाम शाह असल बंगले ते थियल आहे जी अच्छा ठीकु ओके पोइ उहा छो न अथई काफ़ी दोस्तनि खे उहा ख़बर न हूंदी ऐं उन खां पोइ जेका मखदूम साहब जेके कंहिं मुशाइरे में पाण जेको आहे सो शेर पढ़िया अथनि त असां मजबूर साहब खे चवंदासीं त उहो असांजे दोस्तनि खे ॾेखारे त उहे ॿई शयूं असां ॾिसूं बेशक हाणे कुझु असांखे अॼु की महफ़िल में ॿुधायो पहिरियों बैत आहे त कुतो कुतो न चओ कुते वॾो कार धणीअ धारा कॾहिं करे कोन करार इहा बि हिकिड़ी वसप आहे बराबरि बुख ॾुख ॾिसे की न की सदाई सचार तालिब मौला तदिलियूं हमेशह होशियार पहरो ॾे प्रीत मां जागण सां अथसि जार जी पंहिंजनि साण प्यार भौंके बेगाननि वाह वाह पंहिंजनि साण प्यार भौंके बेगाननि ते इहे सभु वसफ़ूं आहिनि जी हा वरी कुतो कुतो न चओ तो ॼाण वॾी ॼाणे सदा हाज़ुर हुकुम ते ॾे मथो मांधाणे हुकुम कजेसि त काए पए सिर ॾे छॾे पादर पंहिंजनि जा झले पाण न उताणे जी माण्हुनि वांगुरु मूं रहूं वरी न वराणे जवाबु कोन ॾींदो माण्हुनि वांगुरु मूं रहूं वरी न वराणे जे छितो थी पवे त बि धणी सभु धणी सुञाणे वाह वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन माण्हुनि घटायो कोन दगाऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे राज़ी रखण में हुनखे मां नाकामी रहियुसि राज़ी रखण में हुनखे मां नाकामी रहियुसि तस्लीमूं न जूं रोज़ रज़ाऊं कंदे कंदे तस्लीमूं न जूं रोज़ रज़ाऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन माण्हुनि घटायो कोन दगाऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे
कंदे कंदे लेकिन हू दिल खसे गयो अताऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन माण्हुनि घटायो कोन दगाऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे मौला तू पंहिंजे तालिब मौला खे ॾे पनाह मौला तू पंहिंजे तालिब मौला खे ॾे पनाह वही ज़िस्त गुज़री आहे सदाऊं कंदे कंदे वही ज़िस्त गुज़री आहे वही ज़िस्त गुज़री आहे सदाऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन माण्हुनि घटायो कोन दगाऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे वही उम्र गुज़री खूब वेलकम टू प्रोग्राम मेहरान जा रागी असीं वहाँ जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं दोस्तों मेहरान जी रागी में अॼु सिंध जे तमामु मलूक वॾे शाइर साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहब जी वरसी जे हवाले सां पहिरें हिसे में गुफ़्तगू हली रही आहे नसीर साहब सां गुफ़्तगू थी रही आहे नसीर साहब ही जेके आहिनि काफ़ी कागर जेके आहिनि दोस्तनि जी हाँ मोहम्मद अयूब कोराई साहब आहे जी हाँ उन तव्हां ॾे मोकिलिया मूं ॾे मोकिलिया जी हाँ आउं सम्झां थो त हुनजी वॾी महिरबानी जो हुन मखदूम साहब जे पर आउं सम्झां थो त हिते जेकॾहिं मखदूम साहब जे शख़्सियत ते या उन जे कंहिं बि नुक़्ते ते ॻाल्हाइबो त आउं अहिड़ा त पाण 5-8 प्रोग्राम करे वेंदासीं हा? अशरफ जी कॾहिं इजाज़त ॾियो त आउं सिर्फ़ु हिकिड़ा 2 मिंट छाकाणि त तव्हां जेके रुख जी ॻाल्हि कई जी हाँ। त मखदूम साहब जी हिकिड़ी त शाइरी आहे जेका ग़ज़ल जे बारे में आहे जी हाँ। ॿी शाइरी काफ़ी आहे कुझु हुनजो वॾो कलाम हुननि जा चौसठा आहिनि किता आहिनि पर जेको हिकिड़ो ॿियो हुनजो तख़ल्लुस आहे तालिबुल मौला सुभान अल्लाह सुभान अल्लाह नालो हुननि जो मोहम्मद ज़मान आहे पर तख़ल्लुस हुननि जो तालिबुल मौला आहे ज़ाहिर आहे त 1919 संदन विलादत आहे ऐं 1993 11 जनवरी ते संदन विसाल आहे पर जेका हुननि खे वालिहाना अक़ीदत ऐं मोहबत आहे उहा नसीर मिर्ज़ा ज़रूरु बयानु करणु चाहींदो त हुननि जे हिकिड़े शेरी मजमे जो नालो आहे शान हुसैन सुभान अल्लाह जंहिंजे मथां संदन शेर लिखियल आहे त शान हुसैन केॾो न बरतर बुलंद आ शान हुसैन केॾो न बरतर बुलंद आ पोतो जो करबलात मुअल्ला करे छॾियईं ऐं वरी जेकॾहिं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हैदर करार यानी तालिबुल मौला यानी मौला ऐं उन मौला जे बारे में पाण जेको फरमाइनि था हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो औलाद आहिनि ख़लीफ़तुल ख़ुलफ़ाए राशिदीन जे औलाद मंझां आहिनि हज़रत मोहम्मद बिन अबी बकर जेको हज़रत अबू बकर जा फ़र्ज़ंद आहिनि पाण उन जे सिलसिले जा सिद्दीक़ी आहिनि पर पाण फरमाइनि था त उमेद आहे त रोज़े हशर हूंदो तालिबुल मौला सुभान अल्लाह उमेद आहे त रोज़े हशर हूंदो तालिबुल मौला मोहम्मद मुस्तफ़ा ऐं हैदर करार जे विच में सुभान अल्लाह अलीअ सां मोहबत जो हिकिड़ो ॿियो सबूत आउं ॿियो ॾियणु चाहींदुसि ऐं करबला जो बि हिकिड़ो हवालो ॾियणु चाहींदुसि त उन ख़ानदान जी केॾी न मोहबत आहे पाण मरसिया बि ज़बरदस्त करबला वारनि लाइ लिखिया अथनि त करबला जे लाइ हुननि चयो आहे त जितां जी ख़ाक थी ख़ाके शिफ़ा ऐं तालिबुल मौला
जितां जी खाक थी खाके शिफ़ा ए तालिबुल मौला उहा दुनिया मां हिकिड़ी सरज़मीन करबला निकिती सुभान अल्लाह वाह 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 करबला जे शान खे उन जी मिटीअ खे खाके शिफ़ा पिया सॾनि ऐं उहो ई हिकिड़ी खाके शिफ़ा पिया सॾनि उन शहर जी मिटीअ खे करबला जी मिटीअ खे ऐं अलीअ सां मोहबत जो जेको आहे जंहिं कयो बीमार सो मुंहिंजी शिफ़ा पाण ई कंदो हीअ सदन मशहूर गज़ल आहे आबदा परवीन साहिबा जंहिं कयो बीमार सो मुंहिंजी शिफ़ा पाण ई कंदो उन में जेको शेर चयो अथनि मौला मुश्किल कुशा मौला काइनात जे बारे में वक़्त मुश्किल तूं फ़क़त मुश्किल कुशा खे यादि कर दस्तगीरी उत अलीउल मुर्तज़ा पाण ई कंदो त मक़ूम साहब जिन जेको पंहिंजो तालिबुल मौला तख़ल्लुस रखियो उन जो हुननि पूरो लिहाज़ रखियो ऐं पंजतन पाक ऐं शोहदाए करबला ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम खे पंहिंजो पीरो मुर्शिद मञियो ऐं हुन सां बेवालिहाना मोहबत कई सुभान अल्लाह सभु हाणे जेका तव्हां इहा ॻाल्हि ॿुधाई जी त सच पुछो त आउं तव्हां खां इहो सुवालु पुछण वारो त लाज़मन यकीनन तव्हां मूंखे इन जो जवाबु ही ॾियो आहे त तालिबुल मौला मौला जो तालिब मौला जो तालिब बिल्कुलु ऐं लफ़्ज़ मौला जॾहिं अचे थो त पोइ मौला अली मुश्किल कुशा खां पोइ ॼण त जेको आहे सो ईअं जो माना ॾींदी मौला त हाणे असांजो काइनात जो मालिक हू मौला आहे तव्हांखे ॿुधाइणु घुरिजे त असीं सभु दोस्त जेके इलाही सभु ॼाणनि था त हजतुल विदा जो मौक़ियो आहे जिते ख़ुम गदीर आहे हज़रत अली अलैहिस्सलाम जो इहो हिकिड़ी कौल आहे जेको जंहिं ते अमीर ख़ुसरो ज़बरदस्त कौल लिखी छॾियो आहे कहिड़ो मन कुंत मौला फहाद अली मौला मौला जो लफ़्ज़ जेको आहे न असल में इतां असांखे मिलियो आहे त ख़ुदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अली पाक खे मौला सॾियो आहे त तालिबुल मौला साॻियो सिलसिलो आहे वाह वाह ॾिसो हाणे सच पुछो त ॻाल्हि ॿोल त अञा लाइ करणी पर हाणे जीअं त बाक़ाइदा पहिरियों हिसो असांजो ख़तमु थियण वारो आहे त असीं मुर्तज़ा मजबूर खे वरी असीं मजबूर कंदासीं त जेके रागी आहिनि उन में त काफ़ी रागी जेके आहिनि उन्हनि मखदूम साहब सां ॼाता सुञाता वञनि था पर ख़ासि करे जेको हिकिड़ो असांजो रागी आहे हुसैन बख़्श ख़ादिम जेको शाइर पाहे रागी पाहे उनजी निस्बत जेका आहे सा ख़ालिसतन जेका आहे मखदूम साहब जे हवाले सां त छो न उनजो ॻायल ही कलाम ॾिसिजे ॿुधिजे तुझू अखड़ियूं बई मैं खाना या पुरसियल पैमाना तुझू अखड़ियूं बई मैं खाना या पुरसियल पैमाना या मोहब्बत बई मसाना कने जदवाना दीवाना उसे तुम कबर का जाना तुम क्षमा किया परवाना तुझा शौक़ याहिन शाहाना हीरा दया हिंदुस्ताना तुझे अगतों तो बहकारी अदाज खान गए बुलारी तो बदलड़ी यार भुतारी वो ये खान गए बुलारी तो बदलड़ी यार भुतारी वो ये खान गए रख खे मखाने या लग लगा पाला है जग वीर कन्या दीवारे के रसीलो तो समझा है यह ताकत के नाहे अतुल काहे माहे लाए मेरे हथियार
वेलकम टू बैक दोस्तों, ही हो असांजो पहिरियों हिस्सो जंहिंमें असां मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहब जी शख़्सियत ते गुफ़्तगू कई। हाणे हिन वक़्फ़े खां पोइ वरी ॿिए हिसे में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं बिलावल बेल्जियम जी शख़्सियत। वेलकम टू बैक दोस्तों, जीअं त मूं अव्हांखे शुरू में ॿुधायो त प्रोग्राम जे ॿिए हिसे में असां ॻाल्हि कंदासीं बिलावल बेल्जियम जी शख़्सियत ते मेहरान जे रागी में। त नसरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सभु बिलावल बेल्जियम, नालो बिलावल, वरी बेल्जियम जेको लक़ब मिलियो, वरी उन खां पोइ बेंजो, ऐं उन बेंजो ते जेके बि असां माण्हू ॿुधा आहिनि जेके सिंध में ख़ासि तौर ते सभु तक़रीबन हुन जा शागिर्द आहिनि। ऐं दोस्तनि खे नसरी साहब ॿुधाईंदो हलां त तव्हां हूअं त माशाल्लाह तव्हांजी वॾी कंट्रीब्यूशन आहे किताब जे हवाले सां। त दोस्तों, ही किताब जेको आहे सो बिलावल बेल्जियम जी शख़्सियत ते तरतीब ॾिनो वियो ऐं हिन में तरतीब साईं नसीर मिर्ज़ा साहब ॾिनो। ऐं हिन में तमामु कमाल जा जेके आहिनि से ब्रॉडकास्टर, राइटर, अदीब, फ़न मूसीक़ी सां लाॻापियल तमामु वॾा नाला, तमामु वॾियूं शख़्सियतूं जेके आहिनि उन्हनि जेको आहे सो बिलावल बेल्जियम जी शख़्सियत ते, हुन जे फ़न ते लिखियो आहे, जंहिंमें मोहम्मद जुम्मन पाए, मोहम्मद इब्राहिम पाए, रईस करीम निज़ामानी आहे, जहांगीर कुरैशी साहब आहे, आगा सलीम साहब आहे, उनखे अलावा कई नाला आहिनि। ऐं सच पुछो त ही वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे जेको नसीर मिर्ज़ा साहब पंहिंजी कोशिशि करे बिलावल बेल्जियम जे लाइ कयो आहे। ऐं आउं सम्झां थो त जेका शइ दोस्तो महफ़ूज़ थींदी आहे किताब जी सूरत में, उहा सदियुनि ताईं यादि कई वेंदी आहे। असांजी दुआ आहे त अलाह ताला असांजे फ़नकारनि खे, जेके असांजा फ़नकार परफॉर्म करे रहिया आहिनि, अलाह ताला उनखे अञा वधीक सघ ॾे त हू हिंद सिंध में पंहिंजो नालो मथां कनि ऐं सिंध जो नालो अञा बि वॾे हवाले सां वठनि। त निसाब ही जेका किताब जेको असां तव्हां तरतीब ॾिनो, हाणे बिलावल बेल्जियम नसीर साहब उन ते शख़्सियत जा कई रुख आहिनि, ठीकु आहे न, अजीब माण्हू हुते हाणे मूं वटि थोरो तारुफ़ आहे, पर इहो किताब तव्हांखे कीअं ख़्यालु थियो बिलावल बेल्जियम ते? अशरफ, आउं सम्झां थो त जेके असांजो वेझो माज़ी आहे उन में जिते वॾा रागी क्लासिकल, नीम क्लासिकल, लाइट पैदा थिया आहिनि, उहे त आहिनि गायक, पर उन सां गॾोगॾु जॾहिं मूं नज़र विधी मौसीक़ी पसंदि करण वारे प्रोड्यूसर जी हैसियत में, त मूंखे लॻो त अज़ीम वजता बि आहिनि जेके सोलो परफॉर्मर आहिनि। उहे कहिड़ी कहिड़ी फील्ड में, मिसाल फूक जे साज़ में शाह मोहम्मद नाबीना, मिस्री खान जमाली, खमीसो खान, वरी ढोलक तबले में ॾिठमि त ग़ुलाम अहमद ग़ुलामू, माड़ीचो वाढनि जे पिड़, जमाल शाह जे पिड़ वारो अहमद नवाज़, शरनाए ते जॾहिं ॾिठमि त 3 नंबर तला जानी शाह जे पाड़े वारो असांजो ज़वार बसंत, ढोलक ते लौंग फ़कीर जेको असाद मोहम्मद यूसुफ ऐं सजाद यूसुफ वालिद, ही ॾिसो केॾा ज़बरदस्त सोलो वजतकार आहिनि। इन फ़हरिस्त में जॾहिं मूं ॾिठो त ही त बेंजो जेको हिकिड़ो आम जापानी साज़ आहे, रांदीके वांगुरु दुकाननि ते मिले थो, माण्हू उन्हनि खे रांदीके वांगुरु था पंहिंजे शोपीस था करे रखनि, त मूं ॾिठो त उन में क्लासिकल ॻाइण वारो हिकिड़ो सिंध पैदा कयो आहे। त मूं सोचियो त हिन जो कंट्रीब्यूशन रायगान न थियणु घुरिजे। ऐं पोइ उनजो हिकिड़ो इंतिहाई प्यारो लाइक़ शागिर्द आहे असांजो मोहम्मद अज़ीज़ बेंजो नवाज़। अलाए साईं उहो हिकिड़ी बेकरीअ सां वाबस्ता आहे, तमामु ख़ुशहाल आहे त 60-70 हज़ार रुपया हुन डोनेट कया। ऐं छाकाणि त मूंखे किताब मुरतिब करण जो, लिखण पढ़ण जो शौक़ु आहे, बिल्कुलु, त इन सिलसिले में मूं सैयद साले मोहम्मद शाह ऐं बिलावल बेल्जियम जे बारे में इहे किताब मुरतिब कया। ऐं बिलावल बेल्जियम जो जेको ख़र्चु आहे इन किताब जो मूंखे ॾींदो जेकॾहिं हथ में खणंदुसि त मूंखे ख़ुशी थींदी। त उनजो समूरो जेको बि ख़र्चु आहे उहो असांखे मोहम्मद अज़ीज़ बेंजो नवाज़ साहब, अज़ीज़ भाई जेके सभु प्यार में सॾनि था। हाणे हिन किताब में उहे वॾा माण्हू जिन जो तव्हां तस्करो कयो, ख़ासि तरह सां रईस करीम बख़्श निज़ामानी, तव्हांखे ख़बर आहे त बाब आहे सकाफ़त आहे, ऐं उन वटि मर्कज़ आहे मौसीक़ीअ जे वॼाइण ॻाइण वारनि जो। बिल्कुलु
जीअं ज़माशा हाशमी वटि मरकज़ आहे ॻाइण वारनि जो, साईं रईस करीम बख़्श वटि वॼाइण वारा बि आहिनि, ॻाइण वारा बि आहिनि। जॾहिं त वरी पबण में असांजो साईं पीर ग़ुलाम रसूल शाह साहिबु वरी क्लासिकल गवैया उस्ताद आशिक़ अली ख़ान खां, उस्ताद उमेद अली ख़ान खां, उस्ताद फ़तेह अली ख़ान ताईं, त हीउ सिंध जो जेको माण्हू आहे उहो वॾो फ़न नवाज़ रहियो आहे। त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त हिन माण्हू जे बारे में जेका मालूमात सीननि ते लिखी पई आहे, टिड़ी पखड़ी पई आहे, हुन में रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी साहिबु आहे, ख़्वाजा इमदाद अली साहिबु आहे, जिन हुन सां गॾु कमु कयो, उस्ताद मोहम्मद जुम्मन आहे, या असांजो रसूल बगदर साहिबु जेको जमपीर में असां खां ताज़ो जुदा थी वियो आहे। त अहिड़ी तरह सां साहिल आज़ाद साहिबु आहे जेको लियारी कराची में रहे थो। पर एतिरो ज़रूरु ॿुधाईंदुसि छो त ॿुधंदड़ चाहींदा त हीउ जेको बिलावल बेल्जियम जेको मकरानी या कंबरानी या ईअं चइजे त अफ्रीकन स्टाइल जो माण्हू ही नज़र अचे पियो, इहो किथे ॼाओ हो? त इहो ही मकरानी पाड़ो आहे मीरपुर ख़ास जो, जिते हिन जे ख़ानदाने में मोहम्मद सालेह अॻे ई बैंजो जो वॼाईंदो हो। ऐं असांजे हिन बि ईअं रांदीको ई वॼाईंदो हो त स्कूल में हिनखे जीअं तव्हां ज़रूरु तारुफ़ में ॿुधाईंदो त स्कूल में हिननि खे ॾिठऊं त हीउ रुॻो पियो इहो साज़ वॼाए, त पोइ नेठि हिनखे चयो वियो त या तूं पढ़ या बैंजो वॼाए। हिन महारत जेका बैंजो में हासिलु कई। पर हर माण्हू जे पुठियां अशरफ, तव्हांजे पुठियां बि हिकिड़ो उस्ताद आहे, मुंहिंजे पुठियां साईं निसार हुसैनी आहे, मुंहिंजे पुठियां शेख अज़ीज़ आहे, मुंहिंजे पुठियां जोहर हुसैन साहिब जहिड़ा उस्ताद आहिनि, ग़ुलाम हुसैन शेख साहिब जहिड़ा, अनवर बलोच साहिब जहिड़ा मुंहिंजा उस्ताद आहिनि। त अज़ीज़ बैंजो नवाज़ खे त बिलावल बेल्जियम सेखारियो। बिलावल बेल्जियम खे कंहिं सेखारियो? त बिलावल खे असल में रागदारी पटियाला घराणे जे उस्ताद आशिक़ अली ख़ान सेखारी। ऐं कुझु न कुझु हिनखे जेका इंस्पिरेशन मिली उहा मीरपुर ख़ास में पंहिंजे जेको कज़िन हो हिन जो मोहम्मद सालेह उन खां मिली। उन खां पोइ त जीअं चइबो आहे त हिन जा किरण ई किरण आहिनि। मोहम्मद इस्माइल बलोच आहे, फैज़ मोहम्मद बलोच आहे, रहमतुल्लाह आहे, ग़ुलाम मोहम्मद ग़ुलामू नसरपुर वारो आहे, हाजी मोहम्मद अज़ीज़ जंहिंखे पाण अज़ीज़ भाई था सॾियूं। त इहे सभई रंगारंग शागिर्द जेके आहिनि उहे असांजे बिलावल बेल्जियम जा आहिनि। ठीकु न सभु हाणे छो न पंहिंजे जेके ॿुधंदड़ आहिनि या ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ख़बर पए त बिलावल बेल्जियम बैंजो वॼाईंदो कीअं, त हुनजे वॼायल बैंजो खे ॾिसूं ऐं ॿुधूं था, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं।
वेलकम टू बैक नसीब सच पुछो त इन जी शख़्सियत जेका आहे जी हाँ। बिलावल बेल्जियम थी त इलाही माण्हू जेके से चाहींदा त असां उन कंट्रीब्यूशन में शामिल थियूं हाँ। पर असां कोशिशि कई आहे सिंध जो तमामु वॾो नालो आहे मौसीक़ी जे हवाले सां तव्हांजो फेवरेट आहे असांजो फेवरेट जी आहे हाँ। गफ़ूर गुल जेको आहे जी हा हुन अॼु मौज आई मन ते नग़मा चुरिया चपन नग़मा ते चुरिया। ये साजन सवाइ ॻाल्हि तुंहिंजे। साजन सवाइ तुंहिंजे नंढा वॾा था चवनि पोड़ा पका था चवनि जीअं जीअं भुटो जीअं जीअं भुटो त हाणे उहो असां लॻल मौजूदु आहे जेको बिलावल बेल्जियम जो शागिर्द आहे। शागिर्द बि अच्छा इहा जी हाँ। तव्हां नई जी ॻाल्हि हाँ। कई सो टेलीफोन ते पाण ॻाल्हायूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि गफ़ूर गुल साहब ख़ुशि आहियो सभु ख़ैर आहे अल्लाह जा करम। अशरफ बलोच साहब ठीकु आहियो तव्हां ख़ुशि आहियो? रब जा एहसान नसीर साहब असां सां गॾु वेठो आहे तव्हांखे साईं सलाम चए पियो वालेकुम अस्सलाम। महिरबानी महिरबानी। अॼु असां गफ़ूर गुल बिलावल बेल्जियम जी शख़्सियत ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मेहरान जे रागी प्रोग्राम में त तव्हांजे पाड़े में रहियो ऐं तव्हां तमामु गॾु रहियो त कुझु असांखे यादूं ॿुधायो बिलावल बेल्जियम जे बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधायो उस्ताद बिलावल बेल्जियम मां सम्झा थो पर सग़ीर जो तमामु वॾो फनकार हो वाह वाह ऐं हीअ जॻह सदी हले पई ऐं इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे ॿी सदी बि ईंदी अहिड़ो फनकार पैदा कोन थींदो सवाल ई पैदा नथो थिए वाह वाह हू पाण अहिड़ो वॾो फनकार हो हुनजी जेका अम्मी हूंदी हुई माई मागी उहा बि ॻाईंदी हुई इहो सॼो ख़ानदान तव्हांखे ख़बर आहे मकरानी बलोच लय जो बादशाह वाह ऐं सॼी दुनिया हुनखे मञंदी हुई ऐं हू पाण जेको हो तमामु सुठो शरीफ़ इंसान हो ऐं आउं तव्हांखे छा ॿुधायां हिकिड़े ॾींहुं उस्ताद बिलावल जो क्लब हो असांजे घर जे पासे में उते वेठा हुआसीं पाण में हिकिड़ो संदसि शागिर्द हो हमीद साहब वाढनि जे पेड़ जो रहंदड़ हो त उस्ताद बिलावल बैंजो वॼाए पियो वॼाईंदे वॼाईंदे हुन शागिर्द हुनजो हथ पकड़े वरितो उस्ताद बिलावल बेल्जियम जो अच्छा उस्ताद ये हाथ मुझे दे दो हाय 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 कहीं ये ले लो हाथ लेकिन दिमाग कहाँ से लाओगे हाय हाय वाह साईं वाह 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 ये दिमाग कहाँ से लाओगे पोइ पाण ॾाढो ताजुब कयो मुंहिंजो वाह वाह उस्ताद वाह वाह ऐं मां सम्झा थो त हिन जा शागिर्द लखे शागिर्द आहिनि गाइबाना त तमामु घणा आहिनि उस्ताद इस्माइल बलोच उस्ताद फैज़ मोहम्मद अजीज भाई रहमतुल्ला घणी शागिर्द आहिनि ऐं मुंहिंजो वॾो भाउ ख़ैर मोहम्मद उस्ताद इहो बि संदसि शागिर्द ऐं आउं सम्झां थो त सभिनी खां वधीक ख़िदमत जेका आहे छो जो असांजे घर जे पासे में रहंदो हो गॾु खाईंदा हुआसीं ऐं मुंहिंजे वॾे भाउ ख़ैर मोहम्मद हिन ख़िदमत कई वाह 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 नसीर साहब ॾेखारे पियो फोटो ही शागिर्द आहिनि जेके जिनजो असांजो गफ़ूर गुल साईं जेको ॿुधाए पियो त मोहम्मद इस्माइल बलोच फैज़ मोहम्मद बलोच ख़ैर मोहम्मद पिशोरी जेको गफ़ूर गुल साहब जिनजो वॾो भाउ आहे ऐं अज़ीज़ भाई ही उन्हनि जी तस्वीरूं आहिनि जिनजो तस्करो जी जी गफ़ूर गुल ॻाल्हाए पियो जी गफ़ूर गुल हा मां इहो बि चवां त हिकिड़े ॾींहुं बसि वेठे वेठे मूड ठहंदो हो वाह चई त मैं कल जा रहा हूँ लाहौर मुझे उस्ताद खैर तो है कि मैं वहाँ रेडियो पर बजाऊंगा मुझे ठीक है आप जहाँ तैयारी करें वो तैयारी कहीं जब मैं लाहौर पहुतो तो होते रेडियो पाकिस्तान में स्टेशन डायरेक्टर सां मिलियो स्टेशन डायरेक्टर सां बाबा ही ठीकु आहे तुंहिंजो नालो असांखे ॿुधल आहे ऐं तो असांखे ॿुधाए कुझु त हुन पंहिंजा म्यूजिशियन लाहौर जा वॾा वॾा तव्हां छा था सम्झो लाहौर खे म्यूज़िक जो गढ़ आहे म्यूज़िक जो गढ़ आहे ऐं तमामु क्लासिकल नीम क्लासिकल मौसीकार लखे हुते मौजूदु हुआ ऐं हुनजी मौजूदगी में उस्ताद बिलावल ऐं पहिरीं त उस्ताद बिलावल खे ॾिसूं छो जो ही मकरानी बलोच हो न हुन ते हा मज़ाक उॾाइण लॻा ऐं खिलण लॻा पोइ जेॾी महिल पंहिंजो उस्ताद वॼायो तव्हां यकीन करियो ख़ुदा जो कसम नेफ़नि मां हुननि पैसा कढिया पंहिंजा खीसनि मां पैसा कढी उस्ताद जे अॻियां ॿिन्हिनि हथनि सां रखियो नज़रानो करे ॾिनो वाह 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 ऐं उस्ताद चए थो मूंखे उहो तबले वारो ॾियो जेको सुठे में सुठो हुजे वाह वॼंदे वॼंदे ॿ तबले वारा हुन मिस कया थी ही मूंखे न खपनि ॿियो ॾियो पोइ उस्ताद शौकत साहब जेॾी महिल आयो हुन ते हुन यस कयो वाह 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 ऐं तव्हांखे छा ॿुधायां उस्ताद बिलावल जहिड़ा फनकार पैदा ई कोन थींदा ॿी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां मज़ेदार जी जी उस्ताद बिलावल चयो
तो गफूर गुल देखो, जिसको देखो वो बेजा बेजा बेंजो उसके बगल में हाथ में बेंजो है, जाके बजा रहा है। तो अभी मैं एक स्टाइल नया निकालता हूँ, मुझे उस्ताद कौन सा स्टाइल जी, अभी मैं सुर मंडल बेंजो के साथ रखूंगा। जी वाह। तो जो सुर मंडल अहिड़ो साज़ आहे उनखे मिलाइण ॾाढो ॾुखियो आहे, छो जो हुन जूं तारूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं केतिरियूं जी जी वधीक तारूं आहिनि। अच्छा अच्छा। हाणे हिकु मिसाल अगरि ख़ुदा न ख़ास्ता फरमाइश करे थो भई ये गाना उस्ताद बजाओ, त हुन वॼायो, ऐं वरी हुनखे फरमाइश ॿिए गाने जी आई त हाणे ज़ाहिर आहे हुनजा सुर चेंज करणा पवंदा न, त हू एट ए टाइम ओॾी महिल ई बैंजो जो स्ट्राइकर हथ में वॼाए बि पियो ऐं सुर मंडल खे बि मिलाए पियो, यानी सेकड़नि में आइटम उहो राति मिली वियो, उहो आइटम पेश कई। उस्ताद बिलावल जो जेको पंजो हो न स्ट्राइकर, हुन जहिड़ो पंजो कंहिंजो कोन्हे, न को थींदो। ऐं हू बग़ैर यानी साउंड थींदो हो। तव्हां ॾिसो हुनजा घणी आइटम आहिनि, हींअर बि तव्हां इहो महसूस कंदा त हुनमें साउंड लॻल आहे, पर न साउंड कोन हूंदो। गफूर गुल साहब, सच पुछो त ॾाढी माना ख़ुशी थी, ऐं असां ॿुधणु चाहियूं था वधीक में वधि, पर थोरो वक़्त जो हिसाब आहे, वक़्त जी तक़ाज़ा आहे, जंहिंजे करे त वरी इंशाअल्लाह ताला ज़िंदगी जे के मोड़ ते तव्हां सां ज़रूरु गॾिजाणी थींदी। त साहब ही गफूर गुल साहब जंहिं उनजी शख़्सियत के ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं, छो न हिकिड़ो आइटम जेको सो बिलावल बेल्जियम जो ॾिसिजे ॿुधिजे, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं।
वेलकम टू बैक प्रोग्राम मेहरान जे रागी असांजी असीं अवां जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी जे ॿिए हिसे में अॼु सिंध जे तमामु वॾे नाले खे यादि कयो पियो वञे, उस्ताद बिलावल बेल्जियम, जेको बादशाह हो, बेंजो नवाज़ हो, उन जी शख़्सियत ते गुफ़्तगू हली रही आहे। प्रोग्राम जो आख़िरी हिसो आहे। त नसीर साहब, जीअं त सच पुछो त वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त वधीक नथा ॻाल्हाए सघूं, न त पूरो सॼो तारुफ़ मूं वटि पियो आहे, पर हाणे तक़रीबन तारुफ़ जेको आहे तव्हां असांखे ॿुधाए छॾियो त मकरान सां तालुक़ु हो, वरी बेटू ख़ासि आयो, ठीकु आहे न, उते वरी परवरिश थी, पोइ लियारी में रहियो, उन खां पोइ वरी हैदराबाद कराची तां माण्हू शुरू कयो, हैदराबाद रेडियो तां माण्हू परफॉर्म ॾिनो, उन खां पोइ अलाए कहिड़ो पूरो पेस जो आउं सम्झो त कंहिंसां शायदि नाराज़गी थी वई जो हितां काउर जी हलियो वियो लाहौर, थोरो जज़्बाती फनकार त जज़्बाती हूंदो आहे न, फनकार ऐं उहो जीनियर फनकार, ऐं उन खां पोइ सलीम गिलानी जहिड़ो माण्हू जेको तमामु वॾो हिकिड़ो ब्रॉडकास्टर रहियो आहे, उन हिन जे मथां शफ़क़त जो हथु ॾिनो ऐं लाहौर रेडियो ते चवनि था त तमामु वॾनि गुलकारनि सां गॾु हिन जेको आहे पंहिंजो वॼायो, ऐं उन खां अलावा जेका सिंधी फिल्म हुई तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण, उन जो बि ही मूसीकार रहियो, जंहिंमें जेको आहे अदी रुबीना बि ॻायो आहे, ऐं जेको उस्ताद मोहम्मद इब्राहिम बि ॻायो आहे, मोहम्मद जुमन ॻायो आहे, अहमद रुश्ती ॻायो आहे, ऐं हुसैन ख़ादिम बि ॻायो आहे, ठीकु आहे न। त हूअं त उस्ताद खे तमामु घणा वणंदा हुआ गायक, पर मोहम्मद जुमन जो चवंदा त ॾाढो प्रस्तार हूंदो हो, ऐं तक़रीबन परफॉर्म त हिन बेंजो ते काफ़ी फनकारनि सां कयो आहे, पर मोहम्मद जुमन हिन खे ज़ाती तौर ते वणंदो हो, ऐं मोहम्मद जुमन खे बि ही वणंदो हो त असीं मुर्तज़ा मजबूर खे आख़िर में चवंदासीं त वेंदे वेंदे असांखे आउं चाहींदुसि त अञा जेकॾहिं हिन जो कंट्रीब्यूशन आहे सिंधी फिल्म जो त तव्हां ज़िक्र कयो, रेडियो पाकिस्तान लाहौर ते, ऐं लाहौर में हू पहिरीं जेका उर्दू फिल्म तेरी याद, उनजी हीरोइन आयशा भोसले, जेका कौसर परवीन वॾी ॻाइण वारी गुज़री आहे, उन्हनि वटि उनजे घर में ही रहंदो हो, ऐं ही 26 अगस्त 1977 ते हिन जो लाहौर में इंतकाल थियो, ऐं बिलावल बेल्जियम जो जीअं असां पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियो बि सही त शेरशाह जे वेझो मोरड़े जो हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, जिते असांजे हिन बिलावल बेल्जियम जी आख़िरी दफ़न थियल आहे, जिते हुन जूं न्याणियूं ऐं हुनजा ॾोहिटा पोटा, असांजे बिलावल बेल्जियम जो हिकिड़ो पुटु जुमो, ऐं हुनजी वालदा जो नालो माई मागी हुयो, जंहिंखे मल्क तरन्नुम सॾिबो बलोची गाननि ऐं गीतनि जे हवालनि सां। जी हा, त हिन जो बिलावल बेल्जियम जो जेको ॿियो वॾो कमु आहे त EMI जेका रिकॉर्डिंग कंपनी हूंदी हुई, उन में केतिरनि ई तर्ज़ुनि जो ई मौसीकार हो, जीअं फिल्म तुंहिंजूं ख़ालियूं सजणे जो अवां तस्करो ॾिनो, पर साहिल आज़ाद जी जेका नात आहे, तमन्ना आहे मुदत खां, इहा साहिल जे सीने में, जेकर हुयसि धारी अब्दुल्ला पंवर जो जेको पढ़ियो आहे, या लखाने बलोच मरी वेंदे मनड़ा बाड़ो कंहिंसां न बोल, त इहे दर्जननि जे हिसाब सां तर्ज़ूं आहिनि जिन जो ही मौसीकार बि आहे, ऐं हिक खां हिक जी तुंहिंजी ॻाल्हियूं सजणे जी जेका मौसीकी आहे, ऐं केतिरनि ई EMI जे रिकॉर्डिंग ते, जेको ग्रामोफोन रिकॉर्डनि ते हुनजो नालो हिकिड़े मौसीकार जी हैसियत में, हुन उस्ताद आशिक़ अली खान खां वठी उस्ताद मंज़ूर अली खान, उस्ताद मोहम्मद जुमन, मास्टर मोहम्मद इब्राहिम, ऐं रेडियो पाकिस्तान जूं जेके रिकॉर्डिंग्स MB अंसारी साहब कयूं, ख़्वाजा इमदाद कयूं, त उन्हनि में केतिरनि ई में हिन अकम्पनिस्ट जी हैसियत में बि पंहिंजो पंहिंजो वॼायो आहे। ठीकु आहे, सभु हाणे वेंदे वेंदे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त दोस्तो ही हो असांजो अॼु को प्रोग्राम, जेको असां ॿिनि शख़्सियतनि जे हवाले सां तव्हांजी ख़िदमत में पेश कयो। प्रोग्राम जे पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच ऐं असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा खे ॾिना इजाज़त। साथ सलामत।